अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो होस्ट उस्मान मेमण ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम फाइंडिंग फैक्ट्स ऑन आवाज़ टीवी। नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकु भेरो ॿीहर हिकु ॿियो सरप्राइज़ ॾिनो आहे ऐं हीउ सरप्राइज़ अहिड़ो सरप्राइज़ आहे जंहिंखे यू टर्न चई सघिजे थो। ऐं जॾहिं त तहरीक इंसाफ़ पाण यू टर्न खे एक्सेप्ट करे चुकी आहे ऐं पाण तहरीक इंसाफ़ जो चवणु आहे त यू टर्न वठणु जेका आहे हिकु वॾे लीडर जी ख़ासियत आहे। ही यू टर्न तहरीक इंसाफ़ जेको आहे उहो इदारनि जे अॻियां हाणे हथु जोड़ण ते अची वई आहे। तहरीक इंसाफ़ उहा ई जमात आहे जेका इदारनि जा नाला खणी, इदारनि जे सरबराहनि जा नाला खणी, आर्मी चीफ जा नाला खणी, जंहिंमें आर्मी चीफ आसिम मुनीर हुजनि या पोइ DGI हुजनि या DGC हुजनि, उन्हनि जा नाला खणंदी रही आहे, उन्हनि खे मुख़्तलिफ़ ग़लति सलत नालनि सां सॾींदी रही आहे। ऐं हाणे असां ॾिठो आहे त अचानक सां हुननि जे नैरेटिव में तब्दीली अची वई आहे। जेके तहरीक इंसाफ़ जा रहनुमा आहिनि, उमर अयूब, हुननि बानी चेयरमैन तहरीक इंसाफ़ सां मुलाक़ात खां पोइ हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में इहो पैगाम ॾिनो आहे आर्मी चीफ जे लाइ त उन्हनि जे आर्मी चीफ जे विच में, आर्मीअ जे विच में ऐं तहरीक इंसाफ़ जे विच में जेके डिफरेंसिस आहिनि, जेके इशूज़ आहिनि, उहे बेसिकली मुस्लिम लीग नून क्रिएट करे रही है। अचो त ॾिसूं त उमर अयूब छा था चवनि। इमरान खान साहब की तरफ से वाज़े जो मैसेज एक है वो आपको मैं बताता हूँ जी। सबसे पहला मैसेज जनरल आसिम मुनीर के नाम पे है और वो ये है कि पाकिस्तान तहरीक इंसाफ मुल्क की वाहिद सबसे बड़ी पार्टी है और शहबाज शरीफ और ये PDM की हुकूमत जो है ये बदकिस्मती के साथ पाक फौज और तहरीक इंसाफ को आमने सामने कर रही है और उससे वो अपने शहबाज शरीफ और ये लोग अपने नापाक अज़ाइम निकालना चाहते हैं। ये इंशाअल्लाह ताला हम कभी नहीं होने देंगे और ना ही सिपह सालार या जनरल आसिम मुनीर ये। नाज़रीन, हाणे इन्हनि सभिनी शयुनि जूं तव्हां सिर्फ़ु डेट्स नोट कंदा रहिजो। हीअ जेका डेट आहे इहा आहे 25 जुलाई जी। हाणे 26 जुलाई ते हिकु ॿी मुलाक़ात थी थिए बानी चेयरमैन तहरीक इंसाफ़ जी ऐं उन में हू इन सिलसिले खे अॻिते था वधाइनि, अॻे मैसेज जी तरफ़ था अचनि ऐं उहा मुलाक़ात थिए थी बानी चेयरमैन तहरीक इंसाफ़ जी भेण अलीमा ख़ान जी। अचो त ॾिसूं त अलीमा ख़ान छा थी चए, पोइ हुन ते वधीक ॻाल्हाईंदासीं। इमरान खान ने जनरल आसिम मुनीर के लिए पैगाम भेजा है और उन्होंने उनके लिए पैगाम ये कहा है कि ये जो दो पार्टीज़ हैं, पीपल्स पार्टी और मुस्लिम लीग, ये इनके पास पाकिस्तान में बिल्कुल ये एक तो अपना वो क्या कहते हैं ना मॉरल अथॉरिटी छोड़ें, ये बिल्कुल हार चुके हैं और ये अब इंतशार फैलाने की कोशिश कर रहे हैं। ये चाहते हैं कि फौज और PTI आपस में आमने सामने हो जाएं। ये फसाद करवाना चाहते हैं, ये फौज के साथ PTI की लड़ाई कराना चाहते हैं और उन्होंने कहा कि आपको मालूम है इस वक्त 80 से 90% लोग PTI को सपोर्ट कर रहे हैं और इसका मतलब आप पूरी कौम को फौज के सामने आमने सामना करना चाहते हैं। नाज़रीन, तव्हां ॾिठो त ही जेका डेट आहे इहा आहे 26 जुलाई जी। हिन खे 25 जुलाई खां 26 जुलाई ते बानी चेयरमैन तहरीक इंसाफ़ पंहिंजे मैसेज खे अॻिते वधायो आहे। हिन मैसेज में बानी चेयरमैन तहरीक इंसाफ़ चवनि था त जेका मेजॉरिटी ऑफ पॉपुलेशन आहे, जेका मेजॉरिटी ऑफ वोट आहे, जंहिंमें हू चवनि था, क्लेम था कनि त 80 खां 90%, जीअं त हू पंहिंजे ख़ुदि साख था पहिरें बि चई चुका आहिनि त सभु वोट असांखे मिलिया हुआ, सभु असेंबली सीटूं असांखे मिलियूं, पर ही रिग करे इलेक्शन जेको आहे असांखां फुरे वयूं। हिन में बि उन्हनि साॻियो क्लेम कयो आहे ऐं इहो आर्मी चीफ खे इहो पैगाम ॾियण जी कोशिशि कई आहे त जेकॾहिं तव्हां हिननि जे पासे हूंदव त अवाम ऐं तव्हांजे असांजे विच में जेके डिफरेंसिस आहिनि इहे क्रिएट रहंदा त अवाम तव्हांजे अगेंस्ट रहंदी। इन जे अॻियां वरी जेको KP जो CM आहे अली अमीन गंडापुर, उन ॻाल्हि खे अॻियां वधायो आहे ऐं वधीक क्लियरली चयो आहे। अचो त उन्हनि जी ॻाल्हि ॿुधूं था। मेरी इदारों से रिक्वेस्ट है कि आप न्यूट्रल हो जाएं, इनके साथ रह के ये नहुसत का लानतान आप तैयार है, लोग आपसे गिला कर रहे हैं क्योंकि लोग ये समझ रहे हैं कि आप इनको लाने वाले आप हैं, इनसे अपने आप को डिसएंगेज करो वरना मजीद नफरतें आपके खिलाफ फैल रही है।
नाज़रीन, इहो तव्हां अली अमीन गंडापुर जी ॻाल्हि ॿुधी। हाणे इन में बि उन्हनि साॻी ॻाल्हि क्रिएट कई ऐं हिते हुननि जो इहो जेको बानी चेयरमैन तहरीक इंसाफ़ जो मैसेज आहे उहो हिकिड़े तरीक़े सां समअप थी वियो आहे। ऐं हिन में उन्हनि इन ॻाल्हि खे समअप करे ॿुधायो आहे त अवाम असां सां गॾु आहे। जेकॾहिं जेसि ताईं तव्हां असां सां गॾु अची न वेहंदव, इहो इस्टेब्लिशमेंट खे पैगाम था ॾियनि त जेकॾहिं तव्हां असां सां गॾु अची न वेहंदव, जेसि ताईं असांजे ऐं तव्हांजे विच में डिफरेंसिस हूंदा, तेसि ताईं अवाम जो बि तव्हांखे साथ न हासिलु हूंदो। इहो हिकिड़े तरीक़े सां ई मैसेज था ॾियनि, जेको तमामु ख़तरनाक मैसेज आहे। अच्छा नाज़रीन, असां तव्हांखे उमर अयूब जे जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उनजो हिकु हिसो ॿुधायो। उन ई प्रेस कॉन्फ्रेंस में उन्हनि हिकु ॿियो क्लेम कयो आहे। पहिरीं उहो बि तव्हां ॾिसो ऐं तव्हांखे वधीक मैसेज जी क्लैरिटी थींदी ऐं सम्झ में ईंदी त हीअ छा था चवणु चाहिनि ऐं अॻियां ही जेके डेट्स था ॾियनि, जेके मंथ्स था ॾियनि, उहा स्टोरी कहिड़े तरीक़े सां कीअं पई हले ऐं उन सां गॾोगॾु अॻियां हली ॿियो असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा आहियूं त मुस्लिम लीग नून हिन खे कहिड़े तरीक़े सां खणी रही आहे ऐं केॾो डिॼी रही आहे। अचो पहिरियों उमर अयूब जी ॻाल्हि पूरी ॾिसूं, पोइ वधीक हलूं था। कौम तैयारी करे नए जनरल इलेक्शन की। नए जनरल इलेक्शन होंगे। ये पीडीएम हुकूमत, शहबाज शरीफ हुकूमत, मरियम नवाज हुकूमत, इनके तो छक्के छुट गए, ये डूब गई है। नाज़रीन, उमर अयूब साहब जेके आहिनि उहे नए इलेक्शन जूं ॻाल्हियूं पिया कनि। हूअं त जनरली पॉलिटिक्स में ऑपोज़िशन में तमामु पार्टियूं जेके ऑपोज़िशन में वेठियूं हूंदियूं आहिनि उहे ॻाल्हियूं बि कंदियूं आहिनि त नयो इलेक्शन थींदो, डिमांड बि कंदियूं आहिनि नए इलेक्शन जूं। जेके हुकूमत में पार्टियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे मुस्ताफ़ी करण जूं बि, थियण जूं बि जेके आहिनि उन्हनि खे एफर्ट हूंदी आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां मुस्ताफ़ी थी वञनि। पर ही पैगाम जंहिं टाइम ते आयो आहे ऐं जंहिं टाइम ते इन्हनि क्लेम कयो आहे उनखे डिफरेंट सिचुएशन सां कनेक्ट पियो कयो वञे। उहे कहिड़ियूं सिचुएशन्स आहिनि? उहे ॾाढी ख़तरनाक सिचुएशन आहे। मुस्लिम लीग नून बि इवन इन सॼी शइ खे उन सिचुएशन सां गॾु जेको आहे कनेक्ट पई करे, न सिर्फ़ु पाकिस्तान जे हालात सां पर इंटरनेशनल हालात सां बि उनखे कनेक्ट पियो कयो वञे। तहरीक इंसाफ़ जा ई हिकिड़ा रहनुमा आहिनि असद कैसर, जेके स्पीकर बि रही चुका आहिनि। उन्हनि हिकिड़े प्रोग्राम में हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, उहा ॿुधो पोइ वरी महसूस करता हूँ कि इंशाअल्लाह ताला आइंदा वक्त जो है ना तहरीक इंसाफ का है और मुझे उम्मीद है ये दिसंबर तक जो है ना हालात ठीक हो जाएंगे। मैं जो समझता हूँ क्योंकि हमारी सीटें इतनी आ जाएंगी कि हम अपनी हुकूमत बना सकते। नाज़रीन, असद कैसर डिसंबर जी डेट ॾिनी आहे। ॻाल्हि हिन वक़्तु जुलाई पे हले ऐं हींअर खां ई इहो टारगेट ॾियणु शुरू पिया कनि ऐं इलेक्शन जूं ॻाल्हियूं पिया कनि, हुकूमत जी ॻाल्हि पिया कनि ऐं हाणे डिसंबर में चवनि था असांजी हुकूमत ईंदी। हाणे इहा हुकूमत कीअं ईंदी, इन सॼी सूरत हाल खे मुस्लिम लीग नून बि एतिरो नॉन सीरियस न पई वठे, छाकाणि त मुस्लिम लीग नून जा बि अहिड़ा सख़्तु बयान पिया अचनि ऐं अहिड़ी ख़ौफ़ज़दा सिचुएशन में आहिनि। उहे बि मुस्लिम लीग नून जा रहनुमा राना सनाउल्लाह जेके आहिनि, तव्हांखे ख़बर आहे उहे मशहूरु आहिनि पंहिंजी एग्रेसिवनेस जे लाइ, पंहिंजी रोबस्टनेस जे लाइ, पंहिंजे स्टारडम जो उन्हनि खे ॾाढो शौक़ु हूंदो आहे। हमेशह खां उहे जेके आहिनि हिकिड़े तरीक़े सां ख़तरनाक जेके आहिनि लीडर सम्झा वेंदा आहिनि ऐं उन्हनि जी लैंग्वेज ॾाढी एग्रेसिव हूंदी आहे। पर शाहज़ेब ख़ानज़ादा जे प्रोग्राम में हींअर हुननि जी इन सॼी सूरत हाल खां पोइ जेका लैंग्वेज आहे, नाज़रीन राना सनाउल्लाह जा जेके अल्फाज़ आहिनि उन्हनि ते तव्हां गौर कयो। हू इन खे तमामु सीरियसली वठी रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु मुस्लिम लीग नून में हिननि जे बयान खां पोइ लॻे ईअं थो त तमामु खलबली मचियल आहे। हिन वक़्तु तमामु बेचैनी आहे। हुननि खे उहो ई वक़्तु नज़र अचे पियो 2017 वारो, जॾहिं नवाज़ शरीफ़ खे हिकु अदालत जे ज़रिए हटाए, असां उनखे हटाइण बहरहाल नथा चऊं, असां इहो था चऊं त अदालत जे फ़ैसिले जे तहत जेको आहे उन्हनि खे हटायो वियो ऐं उनखां पोइ ॿियो वज़ीर आज़म थिया ऐं बहरहाल मुस्लिम लीग नून खे जेको आहे तमामु घणो डैमेज कयो वियो उन्हनि केसिस जे तरीक़े सां। ऐं उन वक़्तु मखदूम जावेद हाशमी साहब जेके आहिनि, जेके पहिरियां PTI में हुआ, बाद में उन्हनि जा डिफरेंसिस क्रिएट थिया वञी PTI सां, जंहिंखां पोइ हू अलॻि थिया। त उन वक़्तु असां ॾिठो त इहे क्लेम्स उन वक़्तु बि आया त PTI जेका आहे इहे क्लेम्स करे रही हुई त असांजी ॻाल्हि ॿोल थी वई आहे ऐं कंहिंसां ॻाल्हि ॿोल थी हूंदी इहो तव्हां वधीक पाण सम्झी सघो था त कहिड़े तरीक़े सां ऐं केरु ॻाल्हि ॿोल कंदो ऐं कहिड़े तरीक़े सां शयूं थींदियूं आहिनि। त उन शइ सां राना सनाउल्लाह साहब जेके आहिनि हींअर कनेक्ट करे रहिया आहिनि वरी हिन सिचुएशन खे। तव्हां सोचो त
जिन जे ज़रिए चयो पियो वञे त राना सनाउल्लाह वारा या PMLN जेका आहे हुकूमत में आई आहे, जिन जा इल्ज़ाम पिया उन्हनि जे लॻे थो त राना सनाउल्लाह साहब खे ऐं मुस्लिम लीग नून खे हाणे उन पंहिंजे उन्हनि ज़रियनि ते या तव्हां उनखे अवाम सम्झो जेकॾहिं त अवाम ते पाण खे यकीन न रहियो आहे। हुननि खे लॻे थो त अगरि जे अहिड़ो कुझु थी रहियो आहे त इनखे अननोटिस्ड न वञणु खपे। माना हू हिन वक़्तु शक में बि आहिनि ऐं ख़ौफ़ ज़दा बि आहिनि। बहरहाल राना सनाउल्लाह जी तव्हां ॻाल्हि ॿुधी। हिकिड़ा ॿिया रहनुमा आहिनि, जीअं त मूं तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त राना सनाउल्लाह ॾाढा एग्रेसिव हूंदा आहिनि हमेशह, उन्हनि जा बयान ॾाढा कड़केदार हूंदा आहिनि। ऐं मुसद्दिक़ मलिक खे तव्हां सुञाणींदा हूंदव, मुस्लिम लीग नून जा वॾा रहनुमा आहिनि। मुसद्दिक़ मलिक साहब जेके आहिनि ॾाढा काम ऐं कंपोज़्ड बिहेवियर वारा माण्हू आहिनि, ॾाढो काम ॻाल्हाईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ शोज़ में बि ईंदा आहिनि त ॾाढो मुहज़िब तरीक़े सां ॻाल्हाईंदा आहिनि, बिल्कुलु हुन में एग्रेशन कोन्हे, ॾाढो तरीक़े सां मुहज़िब वे में ॻाल्हाईंदा आहिनि। हिते तव्हां ॾिठो त राना सनाउल्लाह साहब कहिड़े तरीक़े सां रिएक्ट करे विया, उन्हनि जी बॉडी लैंग्वेज केॾी वीक हुई, केॾा कोल्ड माइंडेड हुआ, हथ पेर उन्हनि जा थधा बि नज़र आया। ऐं हाणे तव्हांखे आउं ॿुधायां थो मुसद्दिक़ मलिक जो उन्हनि जो एग्रेशन ॾिसो, उन्हनि जी बॉडी लैंग्वेज ॾिसो, उन्हनि जो आवाज़ु ॾिसो, उन्हनि जो लहजो ॾिसो। हाणे मुसद्दिक़ मलिक जो तव्हां शॉट ॾिसो, पोइ वरी पाकिस्तान कह रहा है कि एस्टेब्लिशमेंट से बात करेंगे, PMLN हमारी लड़ाई करवा रही है। भाई ये दीवाने हैं, भाई पागल हैं या बहरूपी हैं? सवाल मैं आपसे ये पूछता हूं कि ये बहरूपिये हैं या पागल हैं? और अगर बहरूपिये हैं तो हम क्या करें, और अगर पागल हैं तो हम क्या करें? किसी बात पे पैर लगा के खड़े तो हो तो बात आगे चले, मगर मकसद जब सिर्फ मुल्क को बर्बाद करना हो, मकसद बात करना ना हो, बर्बाद करना हो। नाज़रीन, हिते तव्हां हिननि जी बॉडी लैंग्वेज ॾिठी, हिननि जा अल्फाज़ ॾिठा, हिननि जी लैंग्वेज ॾिठी, हिननि जो एग्रेशन ॾिठो। इहो हिननि जो लहजो नेचुरल लहजो न आहे। इन मां ज़ाहिर थो थिए त मुस्लिम लीग नून बि हिन वक़्तु परेशानीअ में आहे हिननि जे इन्हनि बयानात खां। बैकेंड ते ज़रूरु कुझु अहिड़ो थियो आहे जंहिं जूं ख़बरूं हिननि ताईं पहुतियूं आहिनि ऐं उन्हनि ख़बरुनि खां पोइ हिननि जी बॉडी लैंग्वेज ख़राबु थी।